अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा आला। मौजू कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ सिराब। पार्ट नंबर 17। जॾहिं 9-8 भितियूं मथे थियूं त ईअं थियो, अल्लाह रब्बुल आलमीन उन हिजरे असवद जो पतो ॿुधायो। ईअं थियो जो अबू कैस में पोशीदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उतां कढियो। ईअं थियो ऐं उन मक़ाम ते नसब कयो जिते अॼु ताईं मौजूदु आहे। ईअं थियो कैबे लाइ 2 दरवाज़ा कीअं कयईं खोलियईं कयईं, हिकु उभरंदे तरफ़े ॿियो उलंदे तरफ़े। ईअं थियो जंहिंखे मुस्तजार चवंदा आहिनि। पोइ कैबे मथां काठियूं लॻायाई ऐं मथां गाहु पखेड़े छॾियाई। ईअं थियो ऐं हज़रत बीबी हाजरा जे चादर खाने कैबे जे पासनि खां लटकाए छॾियाई। ईअं थियो ऐं कैबे जे अंदरि रहण लॻा। ईअं थियो पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जिन खे खूह खोटण जो हुकुम ॾिनो। ईअं थियो वरी हज़रत जबरील अलैहिस्सलाम 8 ज़ुल्हिज जो आयो। हज़रत इब्राहिम जिन खे फरमायो उठी पाणी मुहैया करियो। ईअं थियो वरी हज़रत जबरील अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मिना जे तरफ़ वठी वियो। ईअं थियो ऐं राति उते गुज़ारे सभिनी गुज़ारी ऐं तमामु अमाल हज जे उनखे तइलीम ॾिनी। ईअं थियो ऐं राति उते गुज़री तमामु सभई अमाल हज जे उनखे तइलीम ॾिनी। ईअं थियो जहिड़ी तरह हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तइलीम ॾिनी हुई। ईअं थियो जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खाना कबे जी तइमीर खां फ़ारिग़ थिया त ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ कई, ख़ुदावंदा हिन मक़ाम अहिड़ो बामुन करार ॾे जो हर शहर खां वधीक पुरअमन हुजे। ईअं थियो ऐं हिन जे रहण वारनि माण्हुनि खे मेवे ऐं रोज़ी ॾे जो ईअं थियो जो उन में अल्लाह रब्बुल आलमीन ऐं क़यामत ते ईमान आंदो आहे। ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन फरमायो मेवे जी मुराद दिलनि जे मेवे जी आहे। ईअं थियो यानी उन जी मोहबत माण्हुनि जे दिलनि में क़ाइमु फरमा। ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन फरमायो इतराफ़ आलम खां चइनी तरफ़ खां उन तरफ़ अचनि। ईअं थियो अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त माण्हुनि खे हज जी निदा करे माण्हू हज करण लाइ आया। ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन आया औलाद जी ख़ुशख़बरी ॾिनऊं। ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जी 120 साल उमिरि हुई। हज़रत सारा जी 90 साल उमिरि हुई। ईअं थियो हज़रत बीबी सारा चयो त हेॾी उमिरि में औलाद थो थिए। ईअं थियो हज़रत जबरील अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह जेको चाहे उहो करे थो। ईअं थियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे हज़रत बीबी सारा मां औलाद हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम पैदा थियो। ईअं थियो ऐं जॾहिं क़ौम हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जिन खे ॾिठो चयूं अजब हाल उन्हनि जो। ईअं थियो जॾहिं हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम वॾो थियो त पंहिंजे वालिद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे एतिरे क़द्र मुशाबा हो। ईअं थियो जो माण्हू शक में पइजी वेंदा हुआ, उन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु करे कोन सघंदा हुआ। ईअं थियो अहिड़ी तरह सां पैगम्बरनि नबियनि रसूलनि जो सिलसिलो हलियो आयो। ईअं थियो जो हज़रत याकूब अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां थींदो अची हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम ताईं पहुतो। ईअं थियो हज़रत लूत अलैहिस्सलाम संदसि क़ौम खे अल्लाह जे तरफ़ दावत ॾिनी। ईअं थियो
चयो अलाह खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे, अलाह जी इबादत करियो। ईअं थियो। थोरनि माण्हुनि ईमान आंदो, घणनि माण्हुनि ईमान कोन आंदो। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ग़ुलाम कंदी हुई, बदफेली, सुहिणनि सुहिणनि छोकिरनि जा मर्द सां बुछड़ो कमु कंदा हुआ। ईअं हुयो। हज़रत लूत अलैहिस्सलाम उन्हनि खे मना कंदो हो, अलाह जे अज़ाब अचण खां उन्हनि खे डिॼारींदो हुयो। ईअं हुयो। ईअं हज़रत लूत अलैहिस्सलाम जिन जी क़ौम नाफ़रमानी कई, ईमान कोन आंदाऊं। ईअं थियो। 4 मलाइक हज़रत जबरील अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत इसराफील अलैहिस्सलाम, हज़रत कुरुबील अलैहिस्सलाम जिन ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन वटि ख़ूबसूरत सुहिणा शिकिल शबीह जे छोकिरनि जे सूरत में महिमान थी आया। ईअं थियो। हज़रत इब्राहिम जिन खे संदसि फर्ज़ इसहाक़ जी पैदाश थियण जी बिशारत ॾिनाऊं। ईअं थियो। पोइ हज़रत लूत जे क़ौम बाबति ॿुधायाऊं। पोइ हज़रत लूत अलैहिस्सलाम जिन जे तरफ़ रवाना थी विया। ईअं थियो।